कुर्पी अलाए काॾे वई मां ॾाढो परेशान आ छातो ॾिसी घोबाटा ॾिसां थो त को कुतो मोह पियो आहे छा एॾी धप आहे कमदार अॼु 10 ॾींहं थियो आहे मां वेतो न आहियां कपिड़नि में धप थी वई आहे जेसि ताईं धी कुर्पी न मिलंदी मां कपिड़ा न मटाईंदुसि मां वेचंदुसि बि कोन को बदबूदार आहे अरे वञी वेझी आहे त मां तुंहिंजे लाइ कपिड़ा वपड़ा काथो पिनी सिनी खणी अचां ईअं न थिए जो तुंहिंजे हिन पघर जी धप मां झंग जा जानवर मरी वञनि न ॿिली बचे न कुतो बचे न गिदड़ बचे सभु चट ओयो मूंखे ख़बर आहे न तव्हांजी इहा किरकिर बलठोल मचाए ॾिनो अथव तव्हां जूं रड़ियूं मां हुते पियो ॿुधां तव्हांजे हिन रड़ियुनि में जे मुंहिंजा नशा टुटी वञनि अॻई महांगाई वधी वई आहे हर शइ ते सरकार टैक्स वञी छॾियो आहे ॿियूं त ॻाल्हियूं पर भंग बटारी ते बि टैक्स विझंदा हाणे जे हिन महांगाईअ में मुंहिंजा नशा टुटनि तव्हां ॿिन्ही मां भराईंदो केरु ॿुधायो मूंखे अम्बावाली ही ॾिस रंबो ॿियो चई कोन थो धप करे विया धप ढूंढ थो साड़े भली धप करे तोखे छा थो करे पर माण्हू आहे भली ढूंढ छे इते कीड़ा पवनि छे असांजो छा वञे जो तूं हरू भरू गोड़ कयो वेठो आहीं अरे मवाली हिन रोबे खे कच्छ ते खणी पंहिंजा न हली धप करे वञे अरे वेचारींदो छा कजे मूंखे इहो पुछी वेंदो वरी सुकाईंदासीं वरी पुछी वेंदो वरी सुकाईंदासीं वरी धोवंदो सांस हलिया अरे माफ़ कजांइ बूथ करे पासे ते ख़बर ई कान थी पई कौन वेचंदो असांजी हालत नाज़ुक नहीं को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो गोठ